शहदाद कोट के शहरी वापडा के जुल्म सितम के आगे बेबस और लाचार। गुज़श्ता कई रोज़ से शहर समेत गिरदोनवा में बिजली बंद। बिजली चोरी के नाम पर एक गरीब मजदूर अजाब में। वापडा की मन मस्तियाँ उरूज पर, शहर का कोई पुरसान हाल नहीं। इमरान खान के दौर में भी ऑपरेशन थो, हर माण्हुनि मीटर हणाया। असांखे भी वापडा वारनि जी सलाह ॾिनी त सख़्ती आहे, ॿीहर ढिल थींदी कान, हाणे निज़ाम बहितर थो थिए, तव्हां जेको आहे सो मीटर हणायो। मीटर त हणायासीं त वरी पाण अची लॻा त बाबा हाणे जेको आहे सो सख़्ती न आहे, तव्हां बिजली हलायो। पर उहो वधीक कुदरत ॾिसे थो, असांजो मीटर लॻल आहे, असां पंहिंजो मीटर ते अञा ताईं बि हलायूं था। पर सिस्टम जेको सॼे महले जो हलूं था त जालसाज़ी थी हले ऐं वापडा वारा ख़ुदि मुलविस आहिनि। ऐं ॿियो जेको असांजी मुल्क में मजमूई तौर ते मां ॻाल्हायां रियासत पाकिस्तान ते, त जेका मुल्क जी चोरी थी थिए उहा 90% वॾा माण्हू था कनि, 10% ग़रीब माण्हू थो करे। ऐं हिननि जो जेको ऑपरेशन जो ज़ोर आहे, उन 10% ग़रीब माण्हुनि, बेपच गॾा गाॾे वारनि, रेड़ी वारनि ऐं आम नंढे नंढे दुकानदारनि, उन्हनि ते एफआईआरियूं थी थियनि, उन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार था कनि, उन्हनि खे ख़्वार था कनि। पर वॾे माण्हुनि ते ई वञनि ई कोन था, जिन ॾे लखनि जा बिल आहिनि, करोड़नि जा बिल आहिनि, उन्हनि जो पासो ई कोन था झलनि। पर कंहिं ग़रीब वीचारे वटि पहुच न आहे, जेको अटे लाइ परेशान हुजे त बिल काॾों पियारे सघंदो। ऐं सिंध जो शहर जेको पंहिंजो शहदाद कोट आहे, इते हर तरफ़ खां बिजली जूं दाहूं अचनि पियूं। हाणे चवण जी ज़रूरत इहा आहे त बिजली चोर जेकॾहिं हिते जो माण्हू आहे त उहो बिजली चोरी कराइण में वॾो जेको मुलवस आहे त वापडा इदारो आहे। हाणे जेकी ऑपरेशन हले थी बिजली चोरनि ख़िलाफ़, त उहे ई ऑपरेशन कनि था जेके उन सां चोरीअ में भाङे भाई वारो हुया। त चवण जी मक़सदु इहो आहे त सभ खां पहिरियां हू पंहिंजे इदारे खे दुरुस्त कनि, ठीकु कनि। उन खां पोइ जेकॾहिं बिजली चोर आहिनि त ब्यूरोक्रेट ऐं मथे तबिके जा जेके हिन सेलर वारा या वॾा जेके फैक्ट्रियूं आहिनि, उन्हनि जा मालिकान जेके हिन जा ठेकेदार चोर आहिनि। बाक़ी हे गॾा गाॾे रेड़ी वारो जंहिंखे आम हिकिड़े मज़दूर खे सज़ा ॾियनि पिया, जंहिं वटि सवाइ बिजली जे जेको राति जो बचड़नि जे बचाव जे लाइ पखो हलाए पियो, उन जे ॿियो मुतबादल आहे ई कोन। हीउ सॼो आम जेके शहरी आहिनि उन्हनि खे तकलीफ़ ॾियनि था। बाक़ी जेके मेन किरोड़े अरबे रुपयनि जा जेके चोर आहिनि ऐं डिफॉल्टर आहिनि, उन्हनि जा त मुतबादल ठहिया पिया आहिनि। इन चोरीअ में सभु इहे वापडा वारा, भाङे भाई वारा आहिनि। सभ खां पहिरियां हू पंहिंजे इदारे खे ठीकु कनि, उन खां इदारो जॾहिं ठीकु थियो त इंशाअल्लाह ऑटोमेटिकली बिजली चोरी ख़तमु थी वेंदी। जबकि बिजली चोरी में वापडा मुलाजमीन की बजाय एक आम मजदूर सज़ा खाने पर मजबूर है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदाद कोट।